मलीर में बेवा औरत प्रेस क्लब पहुंची तायो आहे त बासरन घर में दाखिल थी न्याणीअ खे अगवा जी कोशिश कई जन के पुलिस गिरफ्तार नथी करे। मलीर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बेवा खदीजा राजपूत चयो त 6 ॾींहं अॻु पाड़े जे 3 नौजवाननि परवेज़, रफ़ीक ऐं अशरफ भट्टी मुंहिंजी नौजवान न्याणी शाज़िया सां जिनसी ॾाढाई ऐं खेसि अगवा करण लाइ मुंहिंजे घर में घिड़ी आया, जिते मूं जवाबदारनि सां मज़ामत कई, जंहिं ते उन्हनि मूं ते छुरियुनि जा वार करे मूंखे रतो रत करे छॾियो, जॾहिं त मुंहिंजी न्याणी घर मां भॼी पाड़े में वञी पनाह वरिती। हुन चयो त वाक़िए जो केस बिन कासिम थाणे ते दाख़िल हुअण बावजूदि पुलिस हिकु जवाबदार परवेज़ खे गिरफ़्तार कयो आहे। ॿिया जवाबदार रफ़ीक ऐं अशरफ भट्टी मूंखे ऐं मुंहिंजी न्याणीअ खे क़त्ल जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जिन खे पुलिस गिरफ़्तार करण में नाकाम थी वई आहे। बेवा औरत आईजी सिंध मुश्ताक महर, एडिशनल आईजी गुलाम नबी मेमण ऐं एसएसपी मलीर सैयद अली रज़ा का मुतालबो कयो त बासर जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।